मीरपुर ख़ास मां रिपोर्ट कर रहियो आहे शहबाज़ अली लगारी। मीरपुर ख़ास मां मंशा जे वधंदड़ वबा बाबति हैरानींदड़ इंकशाफ साम्हूं आयो आहे। जे मुताबिक़ शिराज पठान नाले शख़्स सफ़ीना ऐं ॿिए ख़तरनाक मंशा जे खुलेआम विकिरे में अॻिते निकिरी आयो आहे। ज़रियनि मुताबिक़ शिराज पठान जो नेटवर्क सब्ज़ी मंडी खां कपड़ो रोड, ओल्ड मीरपुर ख़ास, मेन शाह हैदराबाद रोड ऐं बरपासे जे ॻोठनि ताईं फ़ाल आहे। हिते सफ़ीना मैनपुरी माओ चर्स अफ़ीम हीरोइन ऐं आइस बिना के ख़ौफ़ जे विकिरो थी रही आहे। पुलिस जे पुरस्रार ख़ामोशी शहरियुनि जा संगीन सवाल। शहरियुनि जो चवणु आहे त शिराज पठान ॾींहुं ॾिठे मंशियात जो वापारु करे थो, पर न को छापो, न का गिरफ़्तारी, न का जांच। इन सूरत-हाल ते मुख़्तलिफ़ पाड़ेसरनि ऐं दुकानदारनि सख़्तु ॻणितीअ जो इज़हार कंदे चयो आहे त जेको माण्हू रोज़ानो सवे माण्हुनि खे ज़हर विकिरो करे रहियो आहे, उहो आख़िर पुलिस जी नज़रुनि खां छो ओझल आहे? छा हिन जी पुठभराई कंहिं बासर ज़रिए थी रही आहे? मक़ामी माण्हुनि पारां गहरे मुतालबो कयो वियो आहे त SSP मीरपुर ख़ास, DSP सिटी ऐं एंटी नारकोटिक्स फोर्स हिन मामले जो नोटिस वठे ऐं इहो पिणु मालूम कयो वञे त शिराज पठान खे केरु तहफ़ुज़ फ़राहम करे रहियो आहे। मंथली सिस्टम जे रिपोर्टनि में कहिड़ा नाला शामिल आहिनि।